अस्सलाम वालेकुम नाज़रीन, तव्हां ॾिस रहिया आहियो सिंध आवाज़ न्यूज़। टंडलायर BISP सेंटर ते पुलिस ऐं शहरियुनि जो जहिड़ो फायरिंग पथराव, 7 ॼणा गिरफ़्तार। बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम टंडलायर जा मंज़र तव्हांखे ॾेखारे रहिया आहियूं। हिकु पुलिस एहलकार सख़्तु ज़ख़्मी, पुलिस गाॾे खे हटाइण तां जहिड़ो गाॾे वारे पुलिस एहलकार खे सख़्तु ज़ख़्मी करे छॾियो। नाज़रीन, तव्हांखे असां टंडलायर मां ख़बर ॾेई रहिया आहियूं। BISP सेंटर ते पुलिस ऐं शहरियुनि जो जहिड़ो फायरिंग पथराव, 7 ॼणा गिरफ़्तार। पुलिस इनकम सपोर्ट प्रोग्राम टंडलायर जा मंज़र तव्हांखे ॾेखारे रहिया आहियूं। हिकु पुलिस एहलकार सख़्तु ज़ख़्मी, पुलिस एहलकार गाॾे खे हटाइण तां जहिड़ो गाॾे वारे पुलिस एहलकार खे सख़्तु ज़ख़्मी करे छॾियो। नाज़रीन, हाणे तव्हां सिंध आवाज़ न्यूज़ के यूट्यूब ते भी ॾिसी सघो था। पोइ हाणे मथे ॾिनल लिंक खे खोले सब्सक्राइब करियो सिंध आवाज़ न्यूज़ यूट्यूब चैनल ऐं रहो हर ख़बर खां बाख़बर।